अरे जब तक तेरे वो खेल तो कुछ कर जो अरे ने बागा गिरी मरे तो सुकून ना को पत्तो टाल जो रत कयो आ मां भी जेडी मरे दे या तेरी मरे तो टोंगो कयो बिठो वसाया ये रोज़ ईअं विढ़ंदा आहिनि? ये तोखे ॾिसी अञा घटि विढ़नि था, अञा ॿाई तालू घणो कंदा आहिनि। असल में छा आहे जो पुई हिकिड़ी आहे, हमला घणा आहिनि ऐं त वञनि था त टाइम साॻियो अथनि, उन करे उते कतार लॻी पई हूंदी आहे। तूं चेक करे तोखां लहराइनि था, इन करे ईअं हिकिड़ो हिकिड़ो ॿ थो थो वञे। हाणे जल्दी कयो, तयारु थी वठो, हिते वेही वक़्तु न आहे वञाइणो। ऐं काके होतू खे बि ॻोल्हणो आहे। अॼु होतू वारनि खे शहर जे ॿाहिरे पासे खां ॻोल्हियो जिते ख़ाली प्लाट पियल हूंदा आहिनि ऐं उते फ़क़ीर अची पंहिंजियूं मनयूं ठाहे वेहंदा आहिनि, मथां उते हुजनि। मुझे भी यो अंदाज़ो आहे त बाबा किथे मन उठाए वेठो हूंदो। अॼु जांच कयूं था, जेके बि समूरा पासा रहियल आहिनि उते हली उन्हनि खे ॻोल्हियूं। इहो मिली वेंदो काको, मिली वेंदो हो तूं, ख़ुदा करे त रुगो कमु मिले, सणाई थिए। हा लोलो सच थो चए, मूंखे बि कमाइण जो ॾाढो शौक़ु आहे। अबो इंतज़ार में हूंदो कांडेरो त इहो कमाए खणी ईंदो, भलाई थींदी, कमु मूंखे बि वठी ॾियो। मां हर कारखाने ते वेंदुसि, कीअं बि करे तव्हांजे लाइ कमु ॻोल्हे ईंदुसि। ना हो तू जेकॾहिं असांखे छोकिरी न मिली त असां कहिड़ो मुंहुं खणी ॻोठ हलंदासीं? अरे अगर न्याणी हिते हुजे हा न त मोटी ज़रूरत आहे हिते, पर हिते न आहे। मां त सम्झां थो त किथे ॻोठ जो रुख कई, अलाए छा। जेकॾहिं तूं ईमान असांजे पोयां हलूं त छा हुनखे ॻोल्हे लहंदासीं? फेरी खैरी छोरीअ जे पुठियां रुलणु असांजो ज़रूरी न आहे, कंहिं कम जो ई कोन्हे। हुन अलाए कहिड़ो कसवतो, अलाए कहिड़ो पंधु कयो, असीं हरू भरो वेठा रुलूं, हेॾे जो हेॾो वेठा थाबा खाईंदा। न तुंहिंजो छा मक़सदु आहे त असां छोकिरी खे मोल सहाए छॾियो? मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त अॼु शाम ताईं वेही था हिते छोकिरीअ जो इंतज़ारु कयूं, ठीकु? हाणे जेकॾहिं शहर में हूंदी बि न त इहो थाबा खाई खाई घुमी फिरी हिते छोकिरी ज़रूरु ईंदी, पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हिते नथी पहुचे त पोइ ख़ैर अचूं इहे रिलियूं गोदड़ियूं टपड़ ट्राड़ी खणी छोकिरीअ जे पोयां था पऊं, किथे न किथे मिलंदी ज़रूरु। जेकॾहिं छोकिरीअ जे पोयां निकिरणो ई आहे त पोइ अॼु छो न? मां त चवां थी हींअर ई निकिरी हलूं। असीं तो धिका थाबा खाईंदा खाईंदा रुलंदा पिनंदा ॻोठ पहुचूं ऐं उते ख़बर पए त छोकिरी हिते कान पहुती आहे त पोइ वरी ओॾो ॻोठूं वरी हिते मोटी अचूं। पोइ असां हिते पक पकाइण करे ॻोल्हे फोले ॾिसंदासीं त छोकिरी वाकई हिते न आहे, त पोइ धिक पोइ लॾे खी असांखे पक थी वेंदी त छोकिरी हिते कान्हे, सम्झी? ठीकु आहे हो तूं, मां हिते वेही इंतज़ारु थी कयां, तूं उते उते वञी छोकिरीअ खे ॻोल्ह जिथे जिथे असीं हलंदा आहियूं। ख़ैर तूं हाणे हीअं कर, जो तूं वेही हिते इंतज़ारु कर, मां वञा थो शहर, वञी थो ॻोल्हा कयांसि। अला कयो छोकिरी मिली वई, जीअं हितां लॾो खयूं सिधो हलंदासीं उठ, ठीकु आहे?
तो त मूंसां वाइदो कयो हुयो त मूंखे ॻोठ छॾे ईंदे। तूं त मूंखे हिते वठी आयो आहीं। तोखे तुंहिंजे ॻोठ बि छॾे ईंदासीं। असां तुंहिंजे माइटनि जी जांच बि कयूं पिया। जेसीं ताईं उहे नथा मिलनि तोखे हिते ई रहणो पवंदो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो ॻोठ नाहे ॾिठल त पोइ मुंहिंजा माइट बि हिते ई रहनि था। तव्हां मूंखे छॾियो, मां पाणे हली वेंदसि। ॾिसो, तव्हांजो ॻोठ हितां तमामु घणो परे आहे, तो उते न पहुची सघंदी। ॾिसो, तव्हां हितां रुगो मूंखे वञण जी इजाज़त ॾियो, मां पाणे पहुची वेंदसि। तूं हाणे ज़िद पई करी। जेकॾहिं तूं अकेली वेंदी त तोखे को बि अगवा करे सघे थो। ॾिस ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तोखे उहे अगवा करे विया त उहे तोखे ॿिए शहर में खपाए छॾींदा ऐं पोइ माइटनि जो मुंहुं बि ॾिसी कान सघंदी। उन करे तोखे कुझु ॾींहं हिते रहणो पवंदो। मां जांच कयां पियो न, जीअं ई तुंहिंजा माइट मिली वेंदा उन्हनि खे हिते वठी ईंदुसि। मुंहिंजो बाबा ऐं अम्मा हिन ई शहर में आहिनि। तूं मूंखे वठी हल त मां तोखे ॾेखारियां थी। जंहिं शहर में तुंहिंजा माउ पीउ रहंदा आहिनि असां उन शहर में न आहियूं। असां ॿिए शहर में निकिरी विया आहियूं। पर मां हिते वञण थी चाहियां। हाणे तूं ज़िद पई करी। जेकॾहिं तूं ज़िद कंदी रहंदी त मजबूरन मूंखे तो मथां सख़्ती करणी पवंदी। बाक़ी जेकॾहिं हिते माठ ऐं मीठ सां रहंदी त तोखे इज़त सां तुंहिंजे घर पहुचाईंदुसि। पर उन लाइ तोखे कुझु ॾींहुं हिते माठ सां रहणो पवंदो। सम्झे थी न? पर बसि हाणे तोखे कुझु वक़्तु हिते रहणो पवंदो। उन खां पोइ मां तोखे तुंहिंजे ॻोठ वठी हलंदुसि। पाणीअ जो पंधु परे आहे, तूं अकेली वेंदीअ? न काकी, वधाई पंहिंजो पाणी भरण लाइ वञे पई। सोचियमि त तोखे पाणी भरे ॾियां। तुंहिंजी अम्मा त मूंसां पई लुड़ हणण थी। काकी, तूं अम्मा जे लुड़ ते कनी ई न ॾे। मां तुंहिंजो कमु करे नाज़ा जे घर जी सफ़ाई कंदसि। उहो बि असांजी सहेली आहे। उन जे घर जी सफ़ाई करण असांजो कमु आहे। चङो, जे पाणी भरण वञो थियूं न त ॿाहिरि मुंहिंजो दिलो पियो थिए, खणी वञ भले भरिया पाणी। ठीकु आहे न। काश मोर बि हिन जी मोहबत खे सम्झी सघे हा। भाई थी सघे थो त मां बिजार खाने जो ॻोठ वञा। सिज लथे दारे मोटी ईंदुसि। तूं परेशान न थी जा। चइनी पासे रेण ऐं बयाबान लॻो पियो आहे। किथे का वसी ई कोन्हे का। तूं हिन उमिरि में एॾो पंधु करे सघंदे? बसि जांच कयां थो, मन किथां न किथां का सवारी मिली पवे। जेके बि सवारियूं हुयूं से पके तरफ़ हली वियूं। हाणे तूं ई ॿुधा, केरु आहे जेको तोखे ऊठ या घोड़ो ॾे? जेकॾहिं पंधु वियुसि न त कंहिंखे न कंहिंखे साण करे पोइ वेंदुसि। बसि दुआ कजांइ, परेशान न थी जा। अलाह जे अमान में हूंदे रब कंदो ख़ैर सां वेंदे, ख़ैर सां मोटी ईंदे। अलाह साईं। कम खे छॾ, पहिरियों पाणी भरे अचो। घर जो कमु पोइ अची कंदीसीं। पाणी जी त तोखे वॾी तकड़ आहे। हाणे हाल त हलूं। बीहो बीहो, मां बि तव्हां सां गॾु हलंदुसि पाणी भरण। असां पाण में कचेरी कयूं, हाणे ही न बीगो अची वियो। असांखे पाण में ॻाल्हाइण ई न ॾींदो। हाणे सॼी वाट ई ॼड़ी वेंदो। हाणे तव्हां हिते बीहो त मां दिला खणी जल्दी थो अचां त गॾु पाणी भरण था हलूं। ठीकु आहे? हा हा, वञ जल्दी। चाचा, तव्हां बि हिते मौजूदु आहियो ऐं सबबु आहे जेकी मूं ग़लती कई आहे। मां हुनजी तव्हां ॿिन्ही खां माफ़ी थो घुरां। मूंखे माफ़ु कयो। बसि बाबा, का बि तो दिलादारी नाहे कई। सिर्फ़ु तुंहिंजे हथ जे करे थोरो ॾुख पहुतो आहे। तुंहिंजी वॾाई ऐं तुंहिंजी अना मूंखे बिल्कुलु न आहिनि पसंदि, बिल्कुलु बि न। सोट मूं वॾाई छॾे ॾिनी आहे,
हाणे हाणे तव्हां मूंखे पंहिंजे पेरनि जी धूड़ सम्झो। रिश्ते में तूं मुंहिंजो सौटु आहीं, मुंहिंजी रत आहीं। मां त कंहिं गैर खे बि पंहिंजे पेरनि जी धूड़ नाहे सम्झो, त पोइ तोखे कीअं सम्झंदसि? जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजे पेरनि जी धूड़ नथी सम्झी त पोइ मूंखे इज़त बख़्श कर। मूंखे पंहिंजो छो नथी सम्झी? पोइ कर न मूंखे पंहिंजो, मूंसां शादी कर न। प्लीज़ अहमद, प्लीज़। उन बारे में मां अञा सोचियो ई नाहे। चाचा तव्हां ई सूट खे सम्झ। मां तव्हां सां वाइदो थो कयां त सॼी ज़िंदगी मां तव्हांजी ख़िदमत कंदो रहंदुसि, तव्हांजी ग़ुलामी कंदो रहंदुसि। जेकॾहिं सोट सफ़ा शादी खां पोइ चवंदी न त मां हिते तव्हां सां गॾु रहंदुसि। प्लीज़ चाचा तव्हां सम्झायो सभा खे। ठीकु आहे बाबा, असां अकेलाई में सलाह करे तोखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। चाचा मूंखे पूरी उमेदु आहे त मूंसां शादी करण खां इनकार सोट सभा कॾहिं न कंदी। फ़िलहाल मां शादी जो को बि इरादो नाहे कयो। भला मंगनी त करे सघूं था न। बाबा मालिक भलाई कंदो, कुझु ॾींहुं सब्र कर, वरी तोखे मां वर्दी ज़रूरु ॾींदुसि। ओहो पप्पा, मूंखे इहा ई ॻाल्हि तव्हांजी न वणंदी आहे। पुट सबा पुट, मां सम्झायसि थो। रुगो एक चक्कर सफ़ा मुंझी थी। पोइ मां हिनखे ॿुधाईंदुसि त मां ॿिमो ई भला आहियां। जेकॾहिं हिकिड़े पासे चिथींदी न त ॿिए पासे चकंदोमांसि। हे केरु आहिनि? मूंखे हिते छो वठी आया आहिनि? छा ई मूंखे मुंहिंजे घोटु छॾींदा या सॼी ज़िंदगी मूंखे हिते ई रहणो पवंदो? न, मां हिन क़ैद में न रहंदसि, हितां मां निकिरंदसि। पर कीअं निकिरां? हे त ॿाहिरां तालो हणी वेंदा आहिनि। हीअ सही माण्हू कोन था लॻनि। मूं ग़लती कई जो हिननि जे मथां भरोसो कयो। अम्मा ऐं बाबा सही चवंदा हुआ, शहर जा माण्हू घटि ऐं बगड़ वधीक आहिनि। ही बि मूंखे बगड़ लॻनि था। शायदि मां बगड़नि जे वर चढ़ी वई आहियां। मालिक साईं मुंहिंजी हिफ़ाज़त कजांइ, मुंहिंजी मदद कजांइ। मां ख़ैरनि सां पंहिंजे घोटु पहुची वञा। इधर इधर छा सोचो थी छोकिरीअ जे बारे में? छोकिरी तमामु ख़ूबसूरत आहे ऐं जवान बि। दिलबर दिल थी चवे त निकाह करे विहारे छॾियांसि। हू तोसां शादी करण लाइ कॾहिं बि राज़ी न थींदी। राज़ी करे वठंदोसांसि, पर थोरो वक़्तु लॻंदो। इधर मां त चवां थो छोकिरीअ मां हथ कढ, किथे सुभाणे असां लाइ को मसइलो न करे विझे। छोकिरीअ जे अॻियां पोयां केर बि न आहे जेको असांजे लाइ मसइलो पैदा कंदो। इहा कंहिंखे बि ख़बर न आहे त छोकिरी असां वटि क़ैद आहे। उन करे तूं परेशान न थी, मालिक भलाई कंदो। मां छोकिरीअ खे राज़ी करे वठंदुसि। मुंहिंजे नज़र न पियो हुजे। वियो काॾे? अञा बि अॻिते मंज़िल करे विया आहिनि बाबा।
अॻिते मंज़िल काथे वियो आहे काका? मुजेरी सूमर बाज़ार खाने निकिरी आहिनि तव्हांजे ॻोठु। असांजे ॻोठु एतिरो पंधु करे विया आहिनि? खीर त आहे, जे विया आहिनि त पोइ वापसि उन्हनि खे खणी केरु ईंदो? जेके विया आहिनि से मोटी बि ईंदा। पंधु सवलो न आहे काका, उन्हनि जी एॾी उमिरि बि न आहे जो उहे एतिरो पंधु करे वापसि मोटी सघनि। बाबा पाण में हिम्मत ॾिठऊं तॾहिं त विया आहिनि। अञा पंध जा भड़ आहिनि भड़। छा तुंहिंजे बुत में साह आहे काका जो तूं पंधु करे सघीं? जे बुत में साह हुजे हा पोइ मां मुजेरी सां न वञा। हू पाण में भर भाए पियो तॾहिं त वियो आहे। काका उहो ॿुधा त होॾे विया छो आहिनि? खेर जो कमु हुयो उन्हनि में। मुजेरी वियो आहे क़ौम खे जाॻाइण। हा सही थो चवे, खतनि वारो मसइलो हूंदो न। समूरा खत खणी बाज़ार वटि पहुतो हूंदो। पोइ मां बि वञां थो होॾे, अलाह चङी कंदो। अलाह भलाई कंदो, अलाह भलाई कंदो। मुजेरी कुझु ख़त मोकिलिया आहिनि ऐं ख़ाली पना मोकिलिया आहिनि ऐं चयोई त ॻोठ वारनि जा शनाख्ती कार्ड जा नंबर बि उहे हणी ॾियो असांखे। काका वीचार, तूं छा थो सम्झी? इन सां मसइला हल थी सघनि था? असां न जेके चूंडियो आहे न उहो त हिते अचो ई कोन थो, पर बि ख़त लिखी उनखे पंहिंजे मसइलनि खां आगाह कयूं। ऐं जेकर ॿीहर वोट वठण लाइ ईंदो न ऐं अची चवंदो त तव्हां पंहिंजे मसइलनि जो असांखे ॿुधायो ई कोन हो, त पोइ मां हल किथां कयां? असां त पंहिंजो फर्ज़ु पूरो करे छॾियो आहे। बाक़ी जॾहिं सुभाणे वोट वठण लाइ ईंदो न पोइ असां वटि ॻाल्हाइण जी वाट त हूंदी न बाबा। बरोबरु काका, बरोबरु। सही थो चई, मां बि पंहिंजे ॻोठ वारनि खां सही वठी तोखे ॾींदुसि। बाबा इहो सभिनी जी भलाई जो कमु आहे, इन लाइ त जाखोड़ करणी पवंदी। काका तोखे शाबस हुजे जो इहो कमु पियो करी। इहो कमु सभिनि जी भलाई जो आहे, ने जो अलाह तोखे अजर ॾींदो। इहे तव्हां ई त आहियो जेके ॿिनि जी भलाई लाइ भॼंदा था वठो बाबा। अॼुकल्ह इहो दौर किथे रहियो आहे जो को ॿिए जे लाइ सोचे। फ़िलहाल मां चाचे ई पंहिंजी सोट खे राज़ी करे आयो आहियां, बसि तुंहिंजी दुआ जी ज़रूरत आहे। जॾहिं हू राज़ी आहिनि त पोइ मुंहिंजी दुआ जी कहिड़ी ज़रूरत? उहो इन जे करे त मूं वारी सोट थोरो लहराए थी ऐं चवे थी त फ़िलहाल मां शादी जो साल बेरादो कोन थी रखां। त पोइ पहिरियां मंगणी करे ऐं रिश्तो पको करे छॾ। इहा ई मिंथ कई अथमि सोट खे बि त चाचा खे बि, ऐं हुननि चयो आहे त असां तोखे 2 ॾींहंनि में वरंदी ॾींदासीं। ख़ुदा कंदो त इहा वरंदी मूंखे हा में ई ॾींदा। पोइ त होटल ते हली कढ़ाई खाइणी पवंदी। पहिरियां मंगणी जी तारीख़ पकी थी वञे पोइ खोड़ करायूं। काका मसइला त सभु लिखिया अथव न? मुजेरी चयो आहे त सुई सॻे समेत सभु शर्त वाज़े कया आहिनि, त असां कहिड़ी कहिड़ी आफ़तनि खे मोह ॾियूं पिया। हुकूमत में त उम्मीद ई न आहे का असां सां भलाई कनि। ख़त सभु हुकूमत ॾे न आहिनि मोकिलिया, पर कुझु आला अख़्तियारनि ॾे बि ख़त मोकिलिया आहिनि। मन कंहिंजी न कंहिंजी दिलि में असां मिसकिननि लाइ को रहम जागी पोए। ख़ुदा करे त को रहम जागेनि, बाक़ी आहे हर को गॾु करण जे चकर में। ख़ुदा करे के नेक मर्द जे हथ में ख़त चढ़े। हीउ असांजो हक़ आहे, जेकर असां पंहिंजो हक़ वठी ॼाणे नथा सघूं त पोइ असांजी ज़िंदगी ते लानत आहे। काका आॾो बि वॾा ज़ालिम वेठा आहिनि ऐं सुठो हक़ कोन ॾींदा। अॻियां केतिरा बि आड़ी का बि ज़रूरु वेठा हुजनि, पर असां में हक़ वठण जी हिमत ज़रूरु हुजे। जेकर असां पंहिंजे औलाद जे हक़नि लाइ न वड़ी सघियासीं ऐं उन्हनि खे हक़ वठी न ॾींदासीं त पोइ असांखे औलाद पैदा करण जो को बि हक़ कोन्हे। असां सभिनी खे गॾिजी इहा जदोजहद करणी पवंदी। त पोइ ॾिसो त पोइ कीअं न असांखे पंहिंजा हक़ था मिलनि। अॼु सभु वचन कयो ऐं मुंहिंजो साथ ॾियो। असां तोसां गॾु आहियूं। पोइ असांजा हक़ असांखे ज़रूरु मिलंदा। तव्हां दिलजाह कयो। लोलो बि अची वियो। ॾे ख़बर मिलियो काको हो तूं? इहे असांखे हथ कॾहिं बि कोन ईंदा, कोन लभंदा असांखे। हाणे हलो त जॻह ते हलूं। रांझनी पाॾो ॻोल्हण विया अथनि, ॻोल्हे ईंदनि पाणे। असां जेकॾहिं सवेर हली जॻह ते वेहंदासीं पोइ रांझनी तो पादर कोन हणंदो। साढ़े 6 ॾींहं अरे चरिया जॾहिं न रांझनो ईंदो त असां 30 चवंदासीं। असां बि हाणे पहुता आहियूं।
सम्झ हा भई साड़े छॾी हाणे तूं शहर में कूड़ हणण में सिकी वियो आहीं। कहिड़ो कूड़ आहे हिन में, कहिड़ो कूड़ आहे? सम्झण जी कर, बुख लॻी आहे, हाणे अॻिते रिड़ियो बि नथो थिए, किरी पवंदासीं। साड़े छॾी टी नथो सही, पोइ खणाई भला कुल्हे ते। जे कुल्हे ते खणी थो त पोइ भले सॼो शहर रुल, मूंखे एतिराज़ थो रही आहे। खणो मूंखे। डडे खे कुल्हे ते खणंदे त घाटो भॼी पवंदई। हल त हलूं। हा उहे साहब बि कोन खणी सघंदुसि। हलो भलाई थींदी। साड़े अञा केतिरो रोई, छो थी पाण खे परेशान करी। अच शाबाश, मूं तुंहिंजे लाइ मानी आंदी आहे, अच खा। मानी खाइण खां पहिरियां मूंखे इहो ॿुधायो, मानी खा। ॾिस, मां तुंहिंजो सभु वेही ॻाल्हियूं ॿुधंदुसि, पहिरियां अच तूं मानी खा। हाणे मां हलां थो, मोटी अचां त मानी खाधल हुजे। कोन खाईंदसि मां मानी, कोन खाईंदसि। नहीं खाइणी मूंखे मानी, ना लेके आईनी मूंखे मानी। काका हो तूं तव्हां त सफ़ा ॿाराणी करे छॾी। जेकॾहिं तव्हांखे ख़बर हुई त नाज़ा ॻोठ जे लाइ मांदी आहे त पोइ तव्हां हुन सां ईअं छो कयो? मां त हिननि बागे खे चयो हुयो त छोकिरी पर खिंडेरियो वेठी आहे, पाण सां गॾु वठी हलऊंसि, पर हिननि बागे चयो त अहिड़ी ॻाल्हि कान थींदी। बाबा छा ॿुधायां, 2-3 ॾींहं खां छोरी असांजे पुठियो अचे बाहि ॿारे, हलो ॻोठ हलो ॻोठ। पोइ त ख़बर ई कान पई त पती छोरीअ खणी और कई ॻोठ। बाबा इहा तव्हांखे पक आहे त अधी ॻोठ तरफ़ निकिती हूंदी? ॿियो काॾे वेंदी आहे बा? काकी हाणे तव्हां छा सोचियो आहे? ॻोठ हलंदव या हिते ई कमाईंदव? बाबा ॻोठ त असीं पहुची वेंदासीं ख़ैरनि सां, पर पहिरीं इहा त ख़बर पए त छोरी ॻोठ पहुती आहे या त शहर में धिका पे थी खाए। काका हो तूं जेकॾहिं नाज़ा ॻोठ जी ॻाल्हि कई आहे त पक सम्झो त नाज़ा ॻोठ वई हूंदी। पोइ बा वारो कयो, तूं ई पाॾो हुनजे पोयां वञो। जी काकी, मां पाॾे खे साण करे ॻोठ वारे रस्ते खे ॾिसंदो उॾे वञा थो। बाबा असीं हिते ई आहियूं, पर ॿुध, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता नाज़ा उते न हुजे त कंहिंसां महिरबानी करे ॻाल्हि न कजो त नाज़ा असां खां शहर में गुम थी वई आहे। हिकु त बाबा माण्हू असां ते खिलंदा, ॿियो असां माण्हुनि खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं। काका हो तूं असां इहा ॻाल्हि लिकाइण जी कंदासीं, पर इहा ॻाल्हि हाणे लिकंदी कोन। पाॾा हल त हलूं। काका हो तूं तव्हां इहा जॻह न मटाए हलिया। मोहरत जी बाबा। दुआ कंदुसि सभु राज़ी थी वञे जो मां हुनजी अमा सां शादी करायां ऐं इहो आख़िरी फ़र्ज़ु पूरो कयां। साहब मंडम राज़ी थी पवंदी जेकॾहिं तव्हां हुनजे मथां ज़ोर रखंदव न, हू जल्दी राज़ी थी वेंदी। नो, उन मथां को बि ज़ोर न आहे रखो। हुनजी ज़िंदगी आहे बाबा, हुनखे गुज़ारणी आहे ऐं फ़ैसिले करण जो हुनखे हक़ आहे। साहब नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ु कयां? बाबा ॻाल्हि कर, मां छो नाराज़ थींदुसि? साहब इहो जेको आमंद आहे न, इहो ऑफिसर, इहो सभु सुठो माण्हू न अथव। मञा थो बाबा, मञा थो त थोरी घणी अरडायूं अथसि, पर पंहिंजो आहे छा कजे। अदा महरूम जो पुटु आहे, जेकॾहिं मां हुन जो हथु न रखंदुसि ॿियो बाबा केरु रखंदो हुनखे हथु? मां त पढ़ी वॾो ऑफिसर थी वियुसि, अदा महरूम त पढ़ियो बि कोन। अहमद खे बि नौकिरी मूं वठी ॾिनी ऐं सभा जेका तालीम कई आहे न, मां चाहियां थो अञा के वॾी पोस्ट ते वञे।
ऐं जेकॾहिं हिन ॿिन्ही जी शादी थी वई त ज़िंदगी ॾाढी सुकून सां गुज़रंदा आहिनि। अलाह सिंह कंदो साहब मां बि उन्हनि जे लाइ दुआ कयां थो त इंशाअल्लाह सदाईं ख़ुशि हूंदा। हाणे रुॻो सभा ते ॻाल्हि आहे, जेकॾहिं सभा राज़ी थी वई त ॿिन्ही जो मङणो कंदासीं ऐं हुन मङणीअ में तूं पंहिंजनि सभिनी मिटनि खे दावत ॾिठी अचिजांइ। जी साहब ज़रूरु मिटींदोमान जेकॾहिं हू सभु हिते शहर में हूंदा त। महाराज सभा सां ॻाल्हायां थो, जेके हा थी करे ॾींहं ॿिनि में मङणी कंदासीं ऐं सुठी का लोकेशन ॾिसी उते वञी मङणी कराईंदासीं। सॼी संगत खे घुराइबो, न्याणी जी ख़ुशी आहे, ख़ुशी त भरपूर कजे न। जी सही बाबा जी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।